पडीदन भरसा ॻोठ पीर जुमन शाह में बुनियादी सहूलतूं न हुजण करे ॻोठाणा परेशान आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे वकार राजभर। पडीज़न ॻोठ पीर जुमन शाह में बुनियादी सहूलतूं न हुजण जे करे ॻोठाणनि ऐं स्कूली शागिर्दनि खे सख़्त तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो थो पवे। ॻोठ में रोड, नालियूं, गैस, ड्रेनेज सिस्टम जी सहूलियत न आहे। स्कूल में शागिर्दनि जे पीअण जे लाइ पाणी, वॉशरूम, चौदीवारी, उस्तादनि ऐं शागिर्दनि जे वेहण जे लाइ फर्नीचर जी बि खोट आहे। ॻोठाणनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो ॻोठ 80 घरनि ते मुश्तमिल आहे, पर के बि बुनियादी सहूलतूं न आहिनि। गुज़ारिश आहे वज़ीर आला सां त असांखे बुनियादी सहूलतूं ॾिनियूं आहिनि। असांजे गटर सप्लाई जो वॾो मसइलो आहे। असांजे बरसातनि जे टाइम में असांजे गिटनि में पाणी बीह वेंदो आहे ऐं असांखे महिरबानी करे वस वारनि खे इहो अर्ज़ु आहे त असांखे बुनियादी सहूलियतूं ॾियूं। जेके वोट वठी हिन ॻोठ मां, हिन शहर मां, हिन गलीअ मां, हिन कूचे मां, हिन इलाइक़े मां वञी घरनि में बंगलनि में सुम्हनि था, ख़ुदा असां हिते बेसहारे बेवाहारे हिते वेठा आहियूं। मींहं जो पाणी अचे थो, बरसाति थिए थी, असां एॾा परेशान आहियूं जो औरतूं, मर्द, बीमार माण्हू हितां खटुंदे खणी रोड ते पहुचण खां पोइ वञी का सवारी मिले थी। असांजो पुराणो ॻोठ आहे, असांखे कंहिं सहूलियत न आहे, न असांखे गलियूं आहिनि, न असांखे गटर आहिनि, न असांखे का अहिड़ी सहूलियत ॾिनी वञे थी। वोट वठण वारा वोट वठी हलियो था वञनि ऐं असांखे का सहूलियत न आहे। न गटर लाइन आहे, न गलियूं पकियूं आहिनि, न रस्तो आहे, न ई बिजलीअ जी एतिरी ख़ासि सहूलियत आहे। गैस त बिल्कुलु आहे कान, गैस जो नालो निशानी कोन्हे। असां सिंध हुकूमत खे चवंदा त ख़ुदा असां बि तव्हांखे वोट ॾिना आहिनि। पीर जुमन शाह जो स्कूल आहे ऐं हीअ 1963 खां आहे ऐं हीअ उन वक़्त खां वठी हिन वक़्तु तव्हां हीअ ॾिसो पिया था, तव्हां हिन जा रूम जा, हिन जा अंदरि छित जा, हिन जा फर्नीचर जा, हिन जो बाथरूम तव्हां पाण ॾिठो हूंदो, ज़बून हालत में आहे ऐं ॿार तव्हां ॾिसो था, ॿारनि जी हालत पोजीशन छा आहे। ॻोठाणनि चयो त चूंडियल नुमाइंदा अचनि था, वोट वठियो हलियो वञनि था, पोइ सार लहण जे लाइ तयार ई न आहिनि। कैमरामैन अब्दुल वहाब लाशर सां गॾु वकार राजभर, आवाज़ टीवी, पडीदन।